वफ़ाक़ी हुकूमत पेंशन जा नवां क़ानून लागू करे छॾिया आहिनि, जंहिं तहत मुलाज़िम पेंशन लाइ पघार जो 10% हिसो जमो कराईंदा। वफ़ाक़ी हुकूमत IMF जा मुआशी हदफ़ सख़्त शरत पूरा करण लाइ नई कंट्रीब्यूशन पेंशन फंड स्कीम लागू करे छॾी आहे। इन हवाले सां नाणे वारी वज़ारत तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जंहिं में चयो वियो आहे त वफ़ाक़ी मुलाज़िम पेंशन लाइ पघार जो 10% हिसो जमो कराईंदा। पधिराई मूजिबि हुकूमत तरफ़ां 12% कंट्रीब्यूशन ॾिनो वेंदो। ईअं मजमूई तौर ते 22% रक़म पेंशन फंड में जमो थींदी। नई पेंशन स्कीम 1 जुलाई 2024 खां भर्ती मुलाज़िमनि ते लागू थींदी, जॾहिं त हथियारबंद फ़ौज जा एहलकारनि लाइ इहा 1 जुलाई 2025 खां लागू थियण जो इम्कान आहे। मुलाज़िम रिटायरमेंट खां अॻु पेंशन अकाउंट मां रक़म न कढाए सघंदा, जॾहिं त रिटायरमेंट ते वधि खां वधि 25% रक़म कढी सघनि था। बाक़ी रक़म खे वॉलंटियरली पेंशन सिस्टम रूल्स 2002 तहत घटि में घटि 20 साल या 80 सालनि जी उमिरि ताईं सीड़पकारी में रखियो वेंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत पेंशन जा नवां क़ानून लागू करे छॾिया आहिनि, जंहिं तहत मुलाज़िम पेंशन लाइ पघार जो 10% हिसो जमो कराइण जा पाबंद हूंदा।